नाज़रीन अहम ख़बर आहे वासां शेयर कंदासीं। सिंझोरो मां जिते कॉपी जी रिकॉर्डिंग दौरान एक्सटर्नल आवाज़ टीवी जी कैमरा पूरे टीम खे मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। अहम ख़बर खां वठी आगाह कई पिया नाज़रीन। कॉपी जी रिकॉर्डिंग दौरान एक्सटर्नल आवाज़ टीवी जे कैमरा पूरे टीम खे मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं सिंझोरो मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अनीस लगारी खां। अनीस, इन हवाले सां वधीक अपडेट कजो। कॉपी जी रिकॉर्डिंग दौरान एक्सटर्नल आवाज़ टीवी जी कैमरा पूरे वरती आहे, मौतमार धमकियूं बि ॾिनियूं आहिनि। जी, मीरपुर ख़ास बोर्ड के इंतजामनि हेठि हलंदड़ 11 ऐं 12 क्लास के पेपरनि दौरान सिंझोरो इम्तिहानी सेंटर से काफ़ी जी धुम मचल रही, जिनकी शिकायत ते आवाज़ टीवी की टीम सिंझोरो इम्तिहानी सेंटर से पहुती ऐं रिकॉर्डिंग करण लाइ पहुती तो उते मौजूद जेको हायर सेकेंडरी स्कूल सिंझोरो जो इंचार्ज हुयो शौकत अली आराई ऐं एक्सटर्नल हमीदुल्ला डायरी बदमाशी कंदे अॻियां निकिरी आया ऐं उन्हनि आवाज़ टीवी जे जेका रिपोर्टर ऐं जेका टीम हुई ऐं कैमरामैन हुया उन्हनि जे मथां उलूं कयूं, उन्हनि जे मथां चंबा उलारिया ऐं खेनि ज़बरदस्ती कैमरा फुर कई ऐं खेनि धिका बि ॾिना ऐं चयो तव्हांखे ॾिसी रहंदासीं, तव्हांजे ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं, तव्हां केरु थींदा आहियो रिकॉर्डिंग करण वारा। इन समूरे मसइले में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सिंझोरो इम्तिहानी सेंटर आहे उहो हर साल जीअं हिन भेरे जेको आहे उते तमामु घणी काफ़ी जी धुम मचल रहे थी। पंजाब खां मुख़्तलिफ़ छोकिरा हाणे उन्हनि जी जॻह ते ॿिया छोकिरा विहारे इम्तिहान ॾियणा वञनि था ऐं उनखां अलावा जेके हिते जी इंतिज़ामिया आहे, मुख़्तियार कार सिंझोरो आहे, SHO सिंझोरो आहे, उहे समूरियूं दूरियूं मुलविस आहिनि इनखे कापी कराइण में ऐं कंहिं बि क़िस्म जी जेका आहे उन मसइले ते कार्रवाई न पई थिए। जॾहिं आवाज़ टीवी खे जॾहिं इन ॻाल्हि मसइले ते रिपोर्ट कई, इनखे ADC जेको आहे ज़ोहेब मुश्ताक उन सां उन मसइले ते ॻाल्हि ॿोल कई, SSP सां ॻाल्हि ॿोल कई ऐं जेको आहे ASP सां ॻाल्हि ॿोल कई, उनखे शिकायत कई त जेका आहे इम्तिहानी सेंटर में तमामु घणी कापी थी रही आहे ऐं हर माण्हू जेको आहे कलम सोच ताईं लागू हुजण जे बावजूद बि इम्तिहानी सेंटर जे ॿाहिरां मौजूदु आहे ऐं आराम सां अची वञी सघे थो। इन क़िस्म खे कापी जेके रोकण वारी कोशिशि आहिनि उहे कीअं कामयाबु थींदो। इन खां पोइ जेको आहे उहा आवाज़ उन खां पोइ जेको आहे SC साहब नोटिस वरितो हिन मामले जो ऐं पोइ थोरी घणी तरक़ी कई, पर मजमूई तौर ते जेका आहे उन सॼे अमले में सॼे मरहले में जेका आहे उते जी स्पेशली जेको इंचार्ज आहे शौकत अली आराई ऐं एक्सटर्नल जेको हमीदुल्ला डायरी आहे उहे समूरा सिधा जेके आहिनि उहे बदमाशी करे वेठा आहिनि पिया ऐं जेके कंहिं बि कापी खे रोकण में नाकाम थिया आहिनि ऐं जॾहिं आवाज़ टीवी टीम सां जेका आहे कापी रोकण जी जेका कोशिशि कई, रिकॉर्डिंग करण जी कोशिशि कई त उन्हनि सां उन्हनि बदमाशी कई। ठीकु आहे, वॾी महिरबानी अवांजी अनीस लगारी जे हवाले सां अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, अफ़सोसनाक सूरत हाल आहे हिकु चोरी ऐं ॿियो सीना ज़ोरी। अवांखे ॿुधायूं त सिंझोरो में कॉपी जी रिकॉर्डिंग दौरान एक्सटर्नल आवाज़ टीवी जी कैमरा पूरी आहे ऐं टीम खे मौतमार धमकियूं बि ॾिनियूं आहिनि। अवांखे ॿुधायूं त नाज़रीन वॾे वज़ीर पारां नोटिस बि वरितो वियो हो कॉपी रोकाइण जे लाइ। अवांखे ॿुधायूं पिया त कॉपी कल्चर ते अञा ताईं ज़ाब्तो न अची सघियो आहे, हुन जे बावजूद बि ही जेका सेंटर आहे उते कॉपी जी रिकॉर्डिंग दौरान एक्सटर्नल हमीदुल्ला डायरी शौकत आराई कैमरा फुरे धमकियूं ॾिनियूं आहिनि। अवांखे अहम ख़बर खां आगाह कयोसीं सिंझोरो मां नाज़रीन जिते कॉपी जी धुम मचल आहे।